जय झूलेलाल। गुरु नानक जयंती जूं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। ख़बर शहडोल मां आहे त गुरु नानक देव जी जे 550वें प्रकाश पर्व जे उपलक्ष्य में सिख समुदाय द्वारा शोभा यात्रा गुरुद्वारा साहिब मां प्रारंभ थी। 5 प्यारनि सां सजल शोभा यात्रा बैंड बाजे सां गॾु पूरे नगर में धन गुरु नानक देव जी जे नाम सां गुंजायमान गुणगान कंदे हुए निकारी वई। जॻह जॻह स्वागत कयो वियो। चांहि नाश्ते पाणी जा स्टॉल लॻाया विया हुआ। सभिनी खे प्रसाद विरहायो वञे पियो। 5 प्यारनि सां सजल धजल गुरु ग्रंथ साहिब जी शोभा यात्रा जे अॻिते सेवादार रास्ते जी सफ़ाई कंदे हुए हलनि पिया। गॾु ई पाणीअ जो छिड़काव ऐं गुलनि जी वर्षा करे स्वागत कंदे हुए हलनि पिया। सिंधी समाज जे नवयुवक मंडल मां मंडल जा अध्यक्ष नारू जेठानीअ मंडल जे सदस्यनि सां गॾु स्वागत कयो, प्रसाद विरहायो। सिंधी समाज जा अध्यक्ष लालचंद कुंदनानीअ भी स्वागत कयो, प्रसाद विरहायो। झूलेलाल सेवा मंडल जा अध्यक्ष चंदन बहिरानीअ मंडल जे सदस्यनि सां गॾु स्वागत कयो, चांहि ऐं गुलनि सां स्वागत कयो। हिन अवसर ते समाज जा माण्हू काफ़ी संख्या में शामिल हुआ। गुरुद्वारा प्रबंधक सिख कमेटीअ जा अध्यक्ष नीटू भाईअ जो ॾाढी इच्छा हुई त हर समुदाय जा माण्हू इन धार्मिक कार्यक्रम में शामिल थियनि ऐं उन्हनि जो इहो प्रयास सराहनीय रहियो। हर वर्ग जा माण्हू उते शामिल रहिया। त शहडोल जी हिन ख़बर खे लाइक ऐं शेयर कयो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सिंधियत वधायो वसायो। जय झूलेलाल।